नाज़रीन अवांखे अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त यूसी 119 में झेड़े थियण बाद ज़िले इलेक्शन कमीशन ऑफिसर यूसुफ मजिदाणो पारां यूसी जे चइनी पोलिंग ते इलेक्शन मुअत्तल करे छॾी आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर साकिब कुबर। जी साकिब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां खे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु हैदराबाद में जेका इलेक्शन हलंदड़ हुई यूसी 119 में जेको आहे उहो जेको आहे पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सईदुद्दीन आहे, उन तरफ़ां जेको आहे औरतुनि वारे बूथ में दाख़िल थी वियो, जंहिंखां पोइ जेको आहे बैलेट बॉक्स ऐं ॿियो सामान जेको आहे उहो ॿियनि साथियुनि सां गॾिजी उहो खणी जेको आहे फरार थी वियो आहे। जंहिं बाद जेको पुलिस जा वॾा अटाला जेके आहिनि उते पहुची विया। पहुचण बाद जेको आहे पुलिस पंहिंजे कंट्रोल में वरितो, पर इन खां बाद में जेको आहे मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको हैदराबाद इलेक्शन कमीशन ज़िले इंतज़ामिया जो ऑफिसर आहे यूसुफ मजिदाणो, उन जेका हंगामी तौर ते जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, उन प्रेस कॉन्फ्रेंस में उन इहो चयो आहे त जेको यूसी 119 में जेके वाक़ियो पेश आयो आहे उहो हिकु अफ़सोसनाक वाक़ियो आहे। ऐं हुन इहो बि चयो त जेको 119 में यूसी में जेके 4 पोलिंग स्टेशन हुयूं उन्हनि जी चइनी जी जेका उहो पंहिंजो इलेक्शन जेका उहा मुअत्तल कई वई आहे। ऐं हुन चयो त वधीक जेका कार्रवाई असां करे रहिया आहियूं। जी।